टंडोलायार मां ख़बर ईंदा हलो त सुल्तानाबाद वेझो मोटरसाइकिल ऐं माल सां भरियल मज़दा जो टक्कर, हिकु नौजवान फौत, हिकु ज़ख़्मी। मोटरसाइकिल सवार शादी जी तकरीब मां वापसि टंडोलायार अची रहिया हुआ त सुल्तानाबाद वेझो हादसो पेश आयो। फौत ईंदड़ नौजवान 19 साला रफ़ीक कंबराणी तॾहिं ते फौत थी वियो। फौती खे सिविल अस्पताल आंदो वियो। मोटरसाइकिल ते सवार ॿियो नौजवान एहसान कास्केली सख़्त ज़ख़्मी थी पियो। फौती जो तालुक टंडोलायार सां आहे, जेको रोज़गार लाइ कराची तरसियल हो। फौती पंहिंजे अज़ीज़नि जी शादी में शिरकत लाइ टंडोलायार आयो ऐं बारात सां गॾु मीप्रकास में अची रहियो हो। हादसे बाद वारिस अस्पताल पहुची विया। नौजवान जी फौतगी ते घर भातियुनि में कोहराम मची वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।